माशूक, सलीम, अरशद, छा थियो आहे तेज़ाब सिंधी? कल टियों खां पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जी जंग शुरू थी वई आहे। सभ खां पहिरियां अफ़गानिस्तान पाकिस्तान ते हमिलो कयो। जवाबी कार्रवाई में जॾहिं पाकिस्तान हमिलो कयो त अफ़गानिस्तान बांह कई आहे, हथ मथे कया अथई त बसि असां बसि कईसीं, असां अमन जा सफ़ीर आहियूं, अच्छा झंडा लहराए छॾिया अथनि। पाक आर्मी जो चवणु आहे त जंग तो शुरू कई आहे, ख़तमु असां कंदासीं पंहिंजी मर्ज़ी सां। हाणे कम जी ॻाल्हि ॿुध, हिन जंग खां पोइ अफ़गाननि खे मुल्क नेकाली ॾिनी थी वञे। जिन अफ़गाननि खे पाकिस्तान 30-40 सालनि खां पनाह ॾिनी, लखनि जे तादाद में अफ़गानी हिते आया, उन्हनि जी इहा अहसान फरामोशी आहे, उन ई मुल्क ते उन्हनि हमिलो कयो आहे। जिथे जिथे अफ़गानी हुया उन्हनि सभिनि खे कढियो थो वञे। सभ खां पहिरियां इहे पंजाब मां निकिरंदा, KPK मां निकिरंदा, बलोचिस्तान मां निकिरंदा, पर न निकिरंदा त इहे सिंध मां अक्सरियत लेवल ते न निकिरी सघंदा। इन जे करे सभ खां पहिरियां त इहो आवाज़ु उथारूं त हिननि खे हितां बि कढूं, छो त हिननि जा जेके लखनि जी तादाद में कूड़ा NIC सिंध वारनि ठाहिया आहिनि न, इन जे करे काफ़ी हिते रहिजी वेंदा। हाणे जिन जा NIC ठहियल आहिनि उहे ॼण हितां जा शहरी आहिनि, इन्हनि जी निशानदेही करणी आहे, चूंडे चूंडे इन्हनि खे कढणो आहे हितां, न त ॿी सूरत में अनक़रीबनी इहे ई माण्हू हिते खाणा जंगी पैदा कंदा, सिंध जे माण्हुनि जो खून वहाईंदा, सिंध जे माण्हुनि खां लुट फुर, छो त जंग जो माहौल त ऑलरेडी आहे, अॻिलनि खे अंदर जी बाहि हूंदी। इन जे करे सिंध गवर्नमेंट खे बि असां चऊं था त उहा अखि पटे, ऐं पाक आर्मी खे बि गुज़ारिश आहे त हिननि खे चूंडे चूंडे हितां कढियो वञे। ऐं सॼी सिंध जे माण्हुनि खे चओ, जिथे जिथे तव्हांजा वास्ता आहिनि, हीअ आवाज़ जेतिरो फैलाए सघो था फैलायो, त बाबा अचो हिते, कराची आबाद कयो, पंहिंजा शहर आबाद कयो, उन्हनि जूं वस्तियूं, उन्हनि जूं बस्तियूं ख़ाली थींदियूं, उन्हनि खे भरियो, ताकी सुभाणे कोई बि ॿियो माण्हू हिते अची तव्हांजे मथां काबिज़ न थिए। इन जे करे जेतिरो थी सघे हीअ आवाज़ फैलाए। वाह जी ॻाल्हि कई थी तेज़ाब सिंधी। जुर्म जी बाज़ार गरम थी वई हुई, मंशियात, अगवा, फुरियूं, धाड़ा इन्हनि जे करे हुया। मां हींअर ई दोस्तनि खे फ़ोनियूं करे चवां थो त अचो कराची आबाद कयूं। जल्दी कर, मां बि पंहिंजी सॼी संगत खे घुरायां थो।